अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाव ड्रामा जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त दौलाव ड्रामे जी एपिसोड कॾहिं ईंदी। वीडियो शुरू करण खां पहिरियां वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करियूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों अगरि तव्हां हीअ वीडियो न ॾिसंदो त तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी ऐं तव्हां पोइ पछताईंदो त अमीर भाउ असांखे अपडेट छो ऐं छाजे करे न ॾिनी। तो तव्हांखे ख़बर आहे पोइ हीअ वीडियो हेठि सब का पहिरियां हली वेंदो। तो हाणे त तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो, चाहे हीअ वीडियो ॾिसो चाहे न। तो हलूं था पंहिंजे कहाणी जी तरफ़। दोस्तों दौलाव ड्रामे जी प्रोमो अची चुकी आहे। उन जी एपिसोड 21 अक्टूबर ते राति जो 7 वॻे हलायो वेंदो, सूमर जे ॾींहुं, यानी मथे हफ़्ते ते हलायो वेंदो राति जो 7 वॻे दौलाव ड्रामे खे। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त कहाणी। ऐं टियों स्पेल पथे महीने जी 3 तारीख़ ते शूटिंग शुरू कई वेंदी। तो हाणे तव्हांजो कमु आहे हिन वीडियो खे शेयर करणु काफ़ी दोस्तनि ताईं ऐं काफ़ी दोस्तनि खे इहो ख़बर पइजी वञे त दौलाव ड्रामे जी एपिसोड 21 तारीख़ ते हलायो वेंदो ऐं उन जी प्रोमो बि अची चुकी आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।